हज़रत हामिद शाह। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे मियांवाल तहरीक सिंध जो सिपह सालार ऐं आज़ादी जो सर्वेच सिपाही हो। हामिद शाह, इनायत शाह, गाजी शाह, शाह गोदड़ियो ऐं शाह पंजो सुल्तान ऐं कमाल मशहूरी वांगुरु सिंध जे आजबे जी तहरीक जा नुमायां किरदार रहिया। ही सवा लख सिंध जी आज़ादी जा सिपह सालार आहिनि। इनायत शाह, शाह पंजो, शाह गोदड़ियो ऐं गाजी शाह। हामिद शाह बि सिंध जी आज़ादी जो अहम किरदार आहे। सिंध जे मुक़दस मिट्टी तां क़ुर्बान थी वियो, सिंधियुनि जो ॻाट ऊचो करे विया। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जो सिंध जो सिपह सालार ऐं आज़ादी जो जंगजू जी मज़ार 5 फुट वेकिरी लॻभॻि 8 फुट ड्रेग आहे। क़बर मुबारक मथां सतह ज़मीन खां 3 फुट मथे जोड़ी वई आहे, छो त हीउ इलाइक़ो नयन जे वही अचण जे करे मथे करे ठाहियो वियो। संदसि जे रोज़े मुबारक मथां चौधारी लोही गिरल लॻल आहे ऐं मथां काठ जो चबूतरो ठहियल आहे। प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी संदसि जी का घणी वज़ाहत न कई त ही ज़ात जो केरु हो, पर हिते लाशारी क़बीले जा माण्हू घणी तादाद में हाज़िरी भरींदा आहिनि। हिन वक़्तु सार संभाल संदसि जे क़बीले जा माण्हू करे रहिया आहिनि। संदसि मक़बरे जी तामीरात कलोड़नि जे दौर जी न आहे, जेका बाद में तामीर थियल नज़र अचे थी। प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी मुख़्तसर बयान ॾींदे लिखे थो त हामिद शाह मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे अहम सलाहकारनि ऐं मुरीदनि मां हो। संदसि जी ज़िंदगी ऐं कारनामनि जो अहवाल मिली न सघियो आहे। संदसि मक़बरो इनायत शाह जे उत्तर में अधु मेल जे मुफ़ासिले ते आहे। लाशारी क़बीले जा माण्हू संदसि मुअतक़द आहिनि, जेके अॼु ताईं हाज़िरी भरींदा आहिनि। संदसि मक़बरे खे बरसातनि में नुक़सानु पहुतो हो, जंहिंजी ॿीहर मरम्मत ऐं अॾावत मोहतरम अमीर बख़्श MPA कराई हुई। मियाँ नसीर मोहम्मद जो हामिद शाह हिम्मत हौसले वारो सलाहकार हो। हामिद शाह सिंध जे आजबीअ जे मुतवालनि में उत्साह पैदा कंदड़ सिंध जो सूरमो ऐं बुरजस्तो सलाहकार हो।